जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायूं त पूरी सिंध जी अॼु मनहड़ो शहर में 16 ॾींहं मुकमल लॉकडाउन आहे। शहर जा समूरा नंढा थोड़े वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल बंदि आहिनि ऐं पुलिस जेको आहे गश्त करे रही आहे। रोडनि तां जेकी ट्रैफिक आहे उहा मुकमल जेको आहे गाइबु आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधायूं त मुसलसल जेको लॉकडाउन आहे अॼु 16 ॾींहं बि जारी आहे। जेको ग़रीब मज़दूर तबिको आहे उहो सख़्तु गिणतीअ में जेको आहे मुब्तला थी वियो आहे। सिंध हुकूमत जेको ऐलान कयो त असां ग़रीबनि खे राशन मुहैया कंदासीं, उहो ऐलान रहिजी विया आहिनि, मगर ग़रीबनि खे अञा ताईं जेको राशन मुहैया न कयो वियो आहे। मनहड़ो शहर उन सां गॾु चंदा सिंह, चौटीदार मोरी, चौधगी स्टाफ उहे बि मुकमल बंदि आहिनि। ऐं हिते जेके मज़दूर तबिको आहे हुनजो चवणु आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते असांखे राशन मुहैया कयो वञे या ॿी सूरत में जेको हुकूमत पारां जेको लॉकडाउन कयो वियो आहे उनखे फौरी तौर ख़तमु कयो वञे त जीअं असां मज़दूरी करे पंहिंजो घरनि जो जेको आहे चुल्हो ॿारे सघूं। जी।